किपरो मां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हथोंगे में जनरल स्टोर हलाईंदड़ नौजवान गुलशेर समेजो गुज़िरियल ॾींहुं पुरसरार नमूने गुम थियो। किपरो में गुलशेर समेजो जो हथ पेर ॿधल लाश नारा कैनाल ढिलियार मां हथ आयो आहे। लाश खे कैनाल में ॾिसंदे इलाइक़े वासियुनि मड़ कैनाल मां ॿाहिरि कढी वरितो आहे। पुलिस खे इतला कयो, पुलिस वाक़े वारी अंदरि रवानी थी वई आहे। किपरो मां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हथोंगे में जनरल स्टोर हलाईंदड़ नौजवान गुलशेर समेजो गुज़िरियल ॾींहुं पुरसरार नमूने गुम थियो। किपरो में गुलशेर समेजो जो हथ पेर ॿधल लाश नारा कैनाल ढिलियार मां हथ आयो आहे। लाश खे कैनाल में ॾिसंदे इलाइक़े वासियुनि मड़ कैनाल मां ॿाहिरि कढी वरितो आहे। पुलिस खे इतला कयो, पुलिस वाक़े वारी अंदरि रवानी थी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।